अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल की पिया टनो आदम रिपोर्ट मंठार अली चौलियाणी जी। टनो आदम रोहड़ी केनाल जे घारे जो पानी सुई कंदड़ शाख में पानी छोर करण वारो मामलो हल न थी सघियो आहे। हाई कोर्ट सिंध सर्किट ब्रांच हैदराबाद जे हुकुम ते जुडिशनल मैजिस्ट्रेट टू टनो आदम सरमंद रज़ा लाशारी पानी चकास करण लाइ नमूना वठण लाइ पहुतो। जुडिशल मैजिस्ट्रेट सां गॾु असिस्टेंट कमिश्नर टनो आदम एडवोकेट खादिम अली जमाली, एडवोकेट गुलाम सरवर कुरैशी, सुप्रीडेंट इंजीनियर इरिगेशन बि गॾु हुआ। सुई कंदड़ शाख जी पुछड़ी जे आबादगारनि ऐं रोहड़ी केनाल जे बोड मुतासिर आबादगारनि जूं धारदार जुडिशनल मैजिस्ट्रेट टू आॾो दाऊं कयूं वयूं। जुडिशनल मैजिस्ट्रेट टू जे अॻवाणी में पाणी जे चकास लाइ मुख़्तलिफ़ हंधनि तां नमूना वरिता विया, जेके पाणी जे TDS लेबॉरेटरी टेस्ट मालूम करण लाइ मोकिलिया वेंदा। ईंदड़ रिपोर्ट हाई कोर्ट सिंध जे सर्किट ब्रांच हैदराबाद ॾांहुं मोकिली वेंदी। पुछड़ी जे आबादगारनि ज़हरीलो पाणी छोड़ करण जो इल्ज़ाम हणी छोड़ थींदड़ पाणी खे फौरी तौर बंदि करण जो मुतालबो कयो, जॾहिं त रोहड़ी केनाल जे बोड मुतासिर आबादगारनि ऐं ॻोठाणनि बोर्ड जो पाणी जल्द खां जल्द सरकारी सतह ते नेकाल करण जो मुतालबो कयो आहे।